नाज़रीन, चूहर जमाली में रिपोर्ट कर रहे प्यार अली हालो छतो-चंड के रहवासी जोड़े सिजावल कोर्ट में पसंद की शादी करने बाद चूहर जमाली पहुंची तहफ़्फ़ुज़ की अपील कई छॾी। छतो-चंड के हैजब बिरादरी जे सां ताल्लुक़ रखंदड़ तलाक याफ़्ता औरत मुस्मात फारूकी हैजब ॿिनि ॿारनि समेत पंहिंजे मुड़ुस अब्दुल्ला पुट उमर हैजब सां गॾु चयो त हिननि सिजावल कोर्ट में पंहिंजी रज़ा ख़ुशी सां निकाह कयो आहे। मुस्मात पापी मूजिबि संदसि माइटनि खे अॻु में हिकु पीरसन निशाई शख़्स वड़ो हैजब सां परणायो हो, जंहिं मां खेसि ॿिनि पुटनि मल्हार ऐं सरफराज़ जो औलाद पिणु आहे, पर बाद में मुड़ुस खेसि तलाक ॾेई छॾी आहे। हिननि चयो त पसंद जी शादी करण बाद संदसि भाइरनि ऐं माइटनि लाइक़ हैजब मीर हैजब कादिर बख़्श हैजब कासिम मुबीन ऐं अमीर हैजब संदसि मुड़ुस ते अगवा जो कूड़ो केस दाख़िल कराए छॾियो आहे, जॾहिं त पुलिस संदसि ॾेर अली असगर खे गिरफ़्तार पिणु कयो आहे ऐं घर ते चढ़ाई करे चौपायो माल विकाए विया आहिनि। जोड़े जो चवणु हो त खेनि कंहिं बि अगवा या ज़बरदस्ती सां न भॼायो पियो आहे, पर हिननि पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां निकाह कयो आहे। हिननि IG सिंध DIG हैदराबाद SSP ठट्टो खां मुतालबो कयो त खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे कूड़ो केस ख़तमु कयो वञे।